अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा 1 जून ऐं टाइम थियो आहे 1:15 बजे। मां पंहिंजो व्लॉग शुरू थी कयां त तव्हांखे अंदाज़ो हुजे त मां देरि छो कई आहे, इन लाइ मां तव्हां सां ही शेयर थी कयां। हीअ आहिनि कोस्टर्स जेके इलाही अरसे खां सुगंध मूंखे फरमाइश कई त सिबी ॾियो, त देरि पई थींदी वञे। मां हर कमु कयां पई पर कोस्टर सिबणु मूंखां न पियो पुॼे। सो अॼु मां फाइनली जीअं त सोचियमि त सिलाई जूं वीडियोस ठाहियां, त मां इन सुगंध जे कोस्टर्स खां शुरू कयो आहे ऐं मूं हिन हिकिड़े जी सिलाई जी वीडियो बि ठाही आहे। इन लाइ मूंखे इहो एतिरो टाइम लॻी वियो। ऐं बैक साइड ते हिननि ते मूं पंहिंजो लेबल बि हयो आहे, क्रिएटिव हैंड्स बाय NW, जेको मुंहिंजो फेसबुक पेज आहे जंहिं ते मां कुझु न कुझु शेयर कंदी रहां थी। सो जीअं तव्हां ॾिठो त मां सुतलियूं कढियूं त कंटिन्यू मां सुतलियुनि जूं वीडियोस पई ठाहियां। सो हाणे मां कपिड़े जा पीसिस कढिया आहिनि त मां तव्हांखे यकीनन कपिड़े जूं ई वीडियोस ठाहे ॾेखारींदमि। हिते मां तव्हां सां शेयर कयां, हे वॾो मुंहिंजो शॉपर हिकिड़ो पियो आहे टुकरनि जो पीसिस जेके मां यूज़ थी कयां उहे आहिनि। ऐं उनखां अलावा कमरे जी मां तव्हांखे हालति ॾेखारियां। कुंड में मुंहिंजी सिलाई मशीन आहे, ट्राईपॉड पियो आहे छो त मां सिलाई जी वीडियो पई ठाहियां। ऐं हिते शयूं फैलियल पियूं आहिनि, फोम जी शीट्स जे मथां कुशन रखियमि छो त पखो हलायमि त उॾरे पई शीट, कपिड़े जा टुकड़ा फैलियल आहिनि। ऐं हाणे मां हे 4 सिबी वांदी थी आहियां। सुराण अची वई आहे, उहा विंझण वई आहे, निमाज़ पढ़ंदी। उनखां पोइ मां बि हाणे वञी विंझंदमि, निमाज़ पढ़ंदमि, पोइ ॾिसंदासीं त अॻियां असां छा था कयूं। सो अॼु जो व्लॉग इन जे करे मां लेट शुरू कयो। मूं चयो हाणे छा रिकॉर्डिंग कयां, त मां जेको आहे न सिलाई करे मूं सोचियो त पोइ थी तव्हां सां शेयर कयां। सो ही मुंहिंजे कमरे जी सजावट आहे, पहिरीं बि मां शेयर कई आहे तव्हां सां। हे मुंहिंजी भरियल आयतल कुर्सी लॻल आहे पलंग जे मथनि खां, हूअ मुंहिंजी सिलाई जी कुंड हे, ऐं मुंहिंजो ही कमु थी रहियो। हे बसि सम्झो त मुंहिंजो बेडरूम कोन्हे, हे मुंहिंजो वर्कशॉप बि आहे, मुंहिंजो स्टूडियो बि आहे, मुंहिंजी मतिलबु जेके कमु मां कंदी आहियां सभिनीनि जो इहो ई हिकिड़ो सेंटर आहे, इहो ई हेड ऑफिस आहे। सो हाणे हलूं था ऐं मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणिया हूंदा ऐं यकीनन तव्हां चाहींदव त ॾेखारियां मां तव्हांखे त हे मां कीअं सिबिया आहिनि। सो निमाज़ पढ़ी उनखां पोइ वरी मिलंदासीं। 2:15 थिया आहिनि ऐं मां सुबुह खां कोई कमु न कयो आहे, लंच बि न ठाहियो आहे, ठां बि अंदरि न कया आहिनि। ऐं अलाह जो शुक्र आहे त हिते एतिरियूं किवलियूं न आयूं आहिनि जेतिरो मूंखे ख़तरो हो, त अॼु मां छॾे ॾिनो आहे। ईअं हिकिड़ी ॿ आहिनि, जीअं हिते आहे हिकिड़ी, ईअं त शुक्र आहे त घणियूं किवलियूं न आहिनि। त इहे थां बि हाणे मां अंदरि कंदमि। ऐं लंच मां न ठाहियो आहे, राति वारो हलीम पियो आहे, सुराण ईंदी हलीम गरम कंदी ऐं मां ही हिंदाणो कटींदमि, हिंदाणो या छाई। ऐं इहो बसि असांजो हलीम ऐं ही फ्रूट असांजो लंच हूंदो। सो हाणे मां कटियां थी हिनखे, थां अंदरि कयां, उनखां पोइ वरी मिलूं था तव्हां सां। 4:15 थिया आहिनि ऐं मुंहिंजो हिते सामान अञा ताईं ईअं ई पियो आहे। ऐं थोरी देरि मां हिनखे पासे करे हिते रेस्ट करे वरितो आहे। ऐं हाणे मां सोचां थी त हिकिड़ी ॿी सिलाई जी वीडियो ठाहे छॾियां, जंहिंमें मां हे नंढा नंढा कपिड़नि जा पीसिस यूज़ कंदमि। इहो बि मूंखे सुगंध जे लाइ कुझु ठाहिणो आहे। सो मां कोशिशि कयां थी त हिन मां कुझु टुकड़ा कढी वठां ऐं मां इहा वीडियो ठाहियां ऐं छा ठाहींदमि इहो तव्हांखे ॾेखारियां थी। वीडियो त अॼु शेयर न कंदमि हिन जी, पर जेको आइडिया आहे उहो तव्हां सां शेयर कयां थी। दुकानु निकितो पियो आहे मुंहिंजो ऐं मां ठाहियो आहे ही पॉट होल्डर। सुगंध खे खपे पियो, ही बि सुगंध जे लाइ ई आहे, इलाही ॾींहंनि खां हुन मूंखे चयो हो। सो अॼु मां ही पॉट होल्डर ठाहियो बचियल कपिड़े जी टुकड़ियुनि मां, पैच वर्क जो। ऐं ही ॿियो आहे पेयर ठाहींदमि पूरो। सो हिकिड़ो कंप्लीट करे हिन जी वीडियो बि ठाहे छॾी अथमि ऐं ॿियो जेको आहे अॼु इंशाल्लाह इहो बि कंप्लीट कंदमि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे पंहिंजो पलंग ख़ाली करिणो आहे, न त मां सुम्हंदमि किथे। सो हाणे 3:15 जी अज़ान अची वई आहे, वेंदमि निमाज़ पढ़ंदमि। हालति एॾी बुरी आहे, शायदि तव्हांखे मुंहिंजो पघर नज़र ईंदो हुजे, छो त पखो बंदि करे जॾहिं वीडियो ठाहियो त इहा हालति थी थिए। सो हाणे मंझंदि विंझी कपिड़ा बदिलाया आहिनि, हाणे वरी बि कपिड़ा बदिलाईंदमि छो त हिन लाइक़ ई न आहिनि। सो बहरहाल त हीउ ठही वियो आहे ऐं पहिरियों बि मैट्स जो फ़ोटो कढी मोकिलियोमांसि, ॾाढी ख़ुशि पई थिए। हाणे बि हिनजो फ़ोटो कढी मोकिलियांसि थी। ऐं ईंदी पाण शायदि ईद ते ईंदी आहे, जॾहिं बि ईंदी त चयो अथई त अचो पंहिंजी शयूं खणंदी। सो हाणे मां वेंदमि निमाज़ पढ़णु। 6:15 थिया आहिनि, निमाज़ पढ़ी आयमि 3:15 जी, अची वई आहियां किचन में। रात जी मानी जी तयारी कंदमि थोरी सवेर, छो त असां मंझंदि प्रॉपर कुझु खाधो न हुयो। इहे आहिनि मेहा जेके कल्ह सुराण कटे रखिया हुआ ऐं इन्हनि खे मां फ्राई कंदमि। मेहा मां ईअं तरींदी आहियां जीअं असां पटाटा तरींदा आहियूं, तीअं मेहा बि तरींदी आहियां, ॾाढा मज़ेदार थींदा आहिनि। ऐं हिननि जी बि रेसिपी मुंहिंजी किथे न किथे शेयर थियल आहे, वीडियो ठहियल आहे हिन जी। सो बिल्कुलु सेम जीअं पटाटा तरबा आहिनि। तेल विधमि फ्राइंग पैन में, मेहा विधमि, मथां लूणु विझी ढक ॾेई छॾींदीमांसि। बिस्मिल्लाह।
सुराण लूणु सफ़ा थोरो विझंदी आहियां खाधे में, ऐं मां लूणु ॾाढो विझंदी आहियां। पोइ तारिक चवंदो त मां नमक हसबे ज़ाइक़ा, मां नमक पंहिंजे हसबे ज़ाइक़ा न। सो मां चयो सही ॻाल्हि आहे। बहरहाल हिननि खे ॾींदमि ढक, ऐं हाणे हलां थी ॿाहिरि, ही पचंदा रहंदा। सोफ़ो हिते सोए वेठी आहियां, हिते वेंदी आहियां त हे वारो पखो हलाए सोफ़ो थोरो अॻियां करे पोइ वेंदी आहियां, त ईअं लॻे थो ॼण गर्मीअ में पखनि जी हवा बि नथी लॻे। सो हाणे मां ॿाहिरि ॾींदमि प्लांट्स खे पाणी। इन्हनि जो जाइज़ो बि न वरितो आहे इलाही ॾींहंनि खां, ऐं माशाल्लाह मुंहिंजा हे ॾाढा प्यार सां वॾड़ा था थियनि पिया जेके मां हिते रखिया आहिनि। हीअ तव्हांखे यादि हूंदो, जेके मुंहिंजा पुराणा व्यूअर्स आहिनि, त मां हिन मां ई जेके पीसिस कटे इहे 3 पोखिया हुआ, त माशाल्लाह मुंहिंजा 3 फुटिया आहिनि। हिकिड़ो त हेॾो वॾो थी वियो आहे, ऐं 2 हे हेठि पिया आहिनि, ऐं उन्हनि मां हे चोथों जेको मथो हिसो मां पोखियो इहो माशाल्लाह वरी मुंहिंजो वॾो थो थिए। नवां नवां पन था हिन में निकिरनि। मनी प्लांट मुंहिंजो ॾाढो प्यारो थी रहियो आहे हिन महिल। हिन जूं वलियूं मथे चाढ़े छॾींदमि, छो त एॾियूं वॾियूं थी वियूं जो हेठि ज़मीन ते पियूं लड़कनि, ऐं हिन जूं वलियूं बि हिन वारे जूं हिन में अटकाए छॾियूं आहिनि, त इहे हाणे हीअ ॾिसो मथे चढ़ंदी आई आहे, हितां खां हेठां खां मथे ताईं। सो बहरहाल ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ॾाढो मज़ो ईंदो आहे मूंखे हिननि खे ॾिसी। सो हाणे हिननि खे ॾियां पाणी। अञा ताईं मां केवलिन जो मसइलो हल न कयो आहे, मूंखे टाइम ई नथो मिले, मां कहिड़ो कहिड़ो कमु कयां, त पोइ अलाए छा छा में बिज़ी आहियां। रोज़ानो जेको बि ॾींहुं आहे मुंहिंजो तव्हांजे साम्हूं आहे, रेस्ट बि करणु ज़रूरी आहे। अॼु त रेस्ट न कयो अथमि, इन करे अॼु मां थोरो हिन महिल ॾाढो थकियल थी फील कयां, पर हिननि खे पाणी ॾियणु ज़रूरी आहे, न त तेसि ताईं मूंखे सुकून न मिलंदो। पोइ वरी मिलूं था। 6:45 थिया आहिनि तक़रीबन, ऐं कूंडनि खे पाणी ॾेई आया आहिनि। अॼु गर्मी एतिरी शदीद आहे जंहिंजी इंतिहा न आहे। कल्ह कपिड़ा धोता हुअमि, अॼु वरी सर्फ भिॼाए रखी आई आहियां, त जीअं राति जो वींझण वेंदमि कपिड़ा बदिलाईंदमि त वरी कपिड़ा धोई ईंदसि। सॼो ॾींहुं हाणे इहो ई सिलसिलो हलंदो रहंदो। ऐं सुबुह जो वॉक खां पोइ अची अधु कलाकु मुनो कलाकु छॾे, कॾहिं कलाकु छॾे करे वींझंदी आहियां, कपिड़ा बदिलाईंदी आहियां। वरी मंझंदि जी ॿिए निमाज़ महिल, वरी हूअं इशा महिल, पर अॼु त विच में ई करिणो पइजी वियो। सो बहरहाल हलंदो रहंदो ईअं। ऐं मूंखे साह मुंझंदो आहे त अगरि साॻाई पघारणा कपिड़ा कंटिन्यू पातल हुजनि, इन करे मां पंहिंजे पुराणनि कपिड़नि जो ढेर जेको हूंदो आहे न, उहो हमेशह अवेलेबल रखंदी आहियां। ऐं उनखां सवाइ कल्ह मिसिस शम्स काका कमेंट कयो हो त अदी तव्हांखे त शुगर आहे त पोइ तव्हां पटाटा चांवर कीअं था खाओ। सो डायबिटीज़ आहे मूंखे, ऐं मां पटाटा चांवर बि खावां थी। ऐं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजो ट्रीटमेंट रेगुलर कंदा रहो, पाण खे मॉनिटर कंदा रहो, पंहिंजी शुगर जी घटि वधाई चेक कंदा रहो, वॉक कयो या एक्सरसाइज़ कयो, त तव्हांखे थोरो घणी बदपरहेज़ी जी गुंजाइश हूंदी आहे। सो मां पंहिंजी ॻाल्हि कयां स्पेशली, त मां अधु कलाकु रोज़ानो वॉक कंदी आहियां सुबुह जो, पर हालांकि इहा बि काफ़ी न आहे। मूंखे सुबुह जो अलॻि ऐं शाम जो अलॻि अधु कलाकु वॉक करणु खपे। हक़ु इहो आहे त ईअं थिए, पर ख़ैर मूंखां शाम वारी त सवाल ई नथो पैदा। शाम जो एॾी गर्मीअ ओभर थी था वञनि, ऐं थोरी सुस्ती आहे, सिधी सही ॻाल्हि आहे, कजे त इंसानु सभु कुझु करे थो सघे। मां पंहिंजो इहो ख़्यालु इलाही रखंदी आहियां त दवाऊं टाइम सां खावां। मां पंहिंजो टाइम हेॾां खां होॾे न कंदी आहियां दवा जो या पंहिंजे चेकअप जो। हाणे जीअं मूंखे मई जे फस्ट वीक में पंहिंजे जनरल चेकअप लाइ वञिणो रूटीन वारे, पर मां न वई आहियां, छो त कोविड जे भउ खां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर हंधि एॾो अज़ाब आहे, जिते किथे रश आहे, अहिड़ी जाइनि ते मां वञणु नथी चाहियां। उनखां सवाइ मां खंडु वारी शयूं सफ़ा न खाईंदी आहियां, खणी छा बि थी पए। आख़िरी दफ़ो मां जेका मिठी शइ खाधी उहो ईद ते मां शीर खुरमो खाधो, उहो बि थोरो थोरो 2 दफ़ा, बिल्कुलु मुंहिंजी नंढी प्याली में मां खणंदी आहियां, ठीकु आहे। उनखां पोइ अॼु ॾींहं ताईं वरी कुझु खंड जो मिठो न। बाक़ी जीअं शुगर कॾहिं कॾहिं डाउन थी वेंदी आहे, मां माखी जो चमिचो खाई वठंदी आहियां, 2-3 खारकूं खाई वठंदी आहियां। खंडु मां उन में बि न खाईंदी आहियां। कोल्ड ड्रिंक्स पीअण जो सवाल ई नथो पैदा थिए, भली मुफ़्त में विराइजनि, शादियुनि में वेंदा आहियूं, किथे बि वेंदा आहियूं, मां न खणंदी आहियां। भले हो डाइट वारी हुजनि, छो त उहे बि जेके न फुल फ्री न आहिनि, शुगर फ्री न हूंदियूं आहिनि। इहो असां हिन धोखे में न रहूं। इहो मां जिन खे ख़बर न हुजे उन्हनि खे बि ॿुधायां थी त जिन ते फ्री लिखियलु हूंदो आहे शुगर फ्री, उहे शुगर फ्री पूरी तरह न हूंदियूं आहिनि। इन करे माण्हू त एॾे बेख़ौफ़ थी खाईंदा आहिनि। ऐं मां 2-3 दफ़ा पंहिंजे लाइ शुगर फ्री शयूं वठी बि आई आहियां, त हलो कॾहिं दिलि चए त भला हिन में थोरी शुगर घटि हूंदी त बिस्किट आहिनि या अहिड़े टाइप जी शयूं, पर मूंखे उन्हनि जो टेस्ट ई नथो वणे, अजीब हिकिड़ो बदज़ाइक़ा। इन करे बसि छॾे ॾियो। मां खंडु वारी शइ सफ़ा न खाईंदी आहियां, न कोल्ड ड्रिंक्स, न बेकरी जूं,
मिठियूं शयूं, हालांकि दिलि त दिलि आहे न, हर शइ वणे थी। सो पर बहरहाल जान आहे त जहान आहे, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखिणो आहे। सो मां चयमि त एॾो डिटेल्ड जवाबु मां लिखी करे नथी ॾेई सघां, त मां उन अदी मिसिस शम्स काका खे चयमि त मां चयो अॼु वारे व्लॉग में तव्हांखे मां जवाबु ॾींदमि त जेकॾहिं तव्हां रेगुलर वॉक कयो था या एक्सरसाइज़ कयो था, तव्हांखे थोरी घणी बदपरहेज़ी करण जी गुंजाइश हूंदी आहे। जीअं ख़ासि तौर ते फ्रूट मां नथी छॾे सघां कंहिं बि सूरत में, पर हाणे ईअं न आहे त को मां थाल भरे खाईंदमि, ज़ाहिर थोरो उहो बि लिमिट में ई खाइणो आहे, पर कम अज़ कम मां रोज़ु बेख़ौफ़ थी खाई सघां थी, या ईअं खाधो जेको मानी घर में रोज़ जी रोज़ पचे थी उहा ई मां खावां थी। असां डायबिटीज़ वारनि खे जीअं मैदो खाइणु मना हूंदो आहे, रिफाइंड अटो, असां चक्की जो अटो वठंदा आहियूं, पोइ उन मां जहिड़ी बि मानी पचे त उहा असांखे अखियुनि ते, त ईअं जेतिरी परहेज़ थी सघंदी आहे। या मूंखे आम डबल रोटी खाइणु अलाउ न आहे, ब्राउन ब्रेड जी इजाज़त आहे खाइण जी, त मां कोशिशि कंदी आहियां पूरी त खंडु ऐं चिकनाई, मखणु थियो, गिहु थियो, इहे शयूं इहे त मां सफ़ा अवॉइड कंदी आहियां, कंहिं बि सूरत में मां न खाईंदी आहियां। तमामु हाणे ईद ते जीअं शीर खुरमो खाधो, ईअं को ॿिए चौथे 6 महीने 12 महीने। सो ॻाल्हि इहा ई आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजो ख़्यालु रखो था, ऐं मां केतिरी एक्टिव रहां थी, केतिरो कमु कयां थी, कुझु आइडिया तव्हांखे बि हूंदो। त मां वेही रहण वारनि मां न आहियां त मां सॼो ॾींहुं वेठी हुजां, सॼो ॾींहुं पई हुजां ऐं खाईंदी बि रहां, बदपरहेज़ी बि कयां ऐं पोइ बची वञा, इहो त हाणे नामुमकिन आहे। त मुंहिंजी फिज़िकल एक्टिविटी बि आहे, तंहिंजे करे मां थोरो घणो पाण खे अलाउ कंदी आहियां। ॿियो शुगर मां रेगुलर चेक कंदी रहंदी आहियां। मूंखे जॾहिं बि पंहिंजे तबियत में थोरो घटि वधि फील थींदो आहे त मां हिकदमि पाणी टेस्ट करे वठंदी आहियां, पोइ मूंखे आइडिया थी वेंदो आहे त मूंखे कुझु बदपरहेज़ी करण जी गुंजाइश आहे या कोन्हे, उन हिसाब सां मां पाण खे हलाईंदी आहियां। सो ॻाल्हि इहा ई आहे त जेको डायबिटीज़ जो मरीज़ हुजे न, जेको डायबिटिक हुजे, उनखे पाण खे फुल टाइम मॉनिटर करिणो आहे, चेक करिणो आहे, पाण खे टाइम ॾियणो आहे, लापरवाही करण जी गुंजाइश कोन्हे। मानी हिकिड़ी लिमिटेड हुजे, भई सणभो पराठा ऐं एॾियूं तरियल ऐं भुॻल शयूं हर वक़्तु न, ऐं उनखां सवाइ खंडु त दुश्मन आहे, उअं ई अछो ज़हर आहे हिकिड़ो, उहो कोई बि न खाए त बहितर आहे। गुड़ खाओ, उनखां बहितर उहो चङो आहे, गुड़ आहे या ब्राउन शुगर आहे। सो बहरहाल बीमारियुनि जो घणो ज़िक्र नथी कयां, पर सच इहो ई आहे त अगरि हाणे त शुगर जेका आहे, डायबिटीज़ जेका आहे, हर घर जो भाती आहे, हर घर में कंहिंखे न कंहिंखे आहे। असांजे त नानाणे, ॾाॾाणे, पेके, साहुरे, मुंहिंजे हस्बैंड खे हुई, मूंखे आहे, अलाह मुंहिंजे बचनि खे पनाह ॾींदो। हा, अली खे थी वई आहे, अलाह साईं हुनखे पंहिंजी हिफ़ाज़त में रखंदो। हुनखे मां हर वक़्तु पुछंदी रहंदी आहियां, तुंहिंजी तबियत सही आहे? 30+ एज अथसि, एतिरे में जेको आहे इहे बसि ॿारनि खे बि थी वञे अॼुकल्ह त, हे त माशाल्लाह वॾो आहे। सो ॻाल्हि इहा ई आहे त एतिरी इहा कॉमन बीमारी आहे त इन खे जेको आहे इन बारे में ॻाल्हाइण बि घुरिजे, ॿुधण बि घुरिजे। मुंहिंजा फेसबुक ते 2-3 पेजिस आहिनि, उहे जेके हिन लाइक कयल आहिनि, त उते जेके डिस्कशन कंदा आहिनि, आइडियाज़ ॾींदा आहिनि, लेटेस्ट छा थो हले, मां उहो सभु ॿुधंदी आहियां। मां अवेयर रहंदी आहियां चङी तरह सां, इन करे मां पटाटा चांवर बि खाईंदी आहियां। सो इहा हुई कुल ॻाल्हि। अॼु मां इलाही थकिजी पई आहियां, मंझंदि जो रेस्ट बि न कयो आहे, छो त मूंखे अॼु सिलाई जो जुनून थियो। जॾहिं एॾो सारो कबाड़ो कढियो अथमि त पोइ चाहियां पई त सभु कुझु कंदी वञा। हाणे हिकिड़ी फाइनल सुभाणे वीडियो ठाहींदमि अञा सिलाई जी, उनखां पोइ मां सिबंदमि राजी ऐं हादीअ जा कपिड़ा, जंहिंजे लाइ मां इलाही तड़पां थी। हालांकि मां इन कम लाइ तड़पां थी, मूंखे बि सुकून न हूंदो आहे कंहिं पल। सो अल्हम्दुलिल्लाह, हिकिड़ो गानो आहे पुराणो त दिल ढूंढता है फिर वो ही फुर्सत के रात दिन, बैठे रहें तसव्वुरे जाना किए हुए। सो सची ॻाल्हि इहा आहे त अगरि मूंखे फुर्सत बि मिले त मां तसव्वुरे जाना त सफ़ा न कंदमि, मां उन में बि कमु कंदमि। जॾहिं फुर्सत मिलंदी आहे त मां उनखे फुर्सत रहण न ॾींदी आहियां। ॿियो मूंसां कुझु प्रॉब्लम आहे, मुंहिंजी पुठीअ में सूरु पइजी वेंदो आहे जल्दी, त मां लाज़मी इहो सॼे ॾींहं में 2-3 दफ़ा रेस्ट करणु हली वेंदी आहियां। हर थोरी देरि खां पोइ कुझु हिकिड़ो कमु करे, हिकिड़ो प्रोजेक्ट पूरो करे, पोइ वरी मूंखे रेस्ट करिणो हूंदो आहे। सो बसि ईअं ई ज़िंदगी आहे, अल्हम्दुलिल्लाह, अलाह साईं हलाए थो पंहिंजे हथनि पेरनि सां। सिहत ठीकु आहे, पेट भरे मानी खाऊं था, घुमूं फिरूं था, अलाह जो जहान ॾिसूं था। चलो जेसि ताईं हयाती आहे उहो ॾींहुं मुक़ररु आहे, पर अलाह साईं कंहिंजी मुताजी खां बचाए, बसि पंहिंजो मुताज रखे हमेशह। सो बसि ॻाल्हियूं इलाही थी वियूं अॼु। ख़ुशि जो आबाद हुजो, इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। अल्लाह वाहे।